नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊँ यहाँ अली रज़ा मंगी नज़र वजूं था नोकता जी हेडलाइंस पे। इमरान हुकूमत ख़त्म थी चुकी है, जलसा भले करे पर असुल मैदान पार्लियामेंट है। 172 मेंबर सुभाणे ऐवान में वठी अचे त खेसि वज़ीर आज़म तौर तस्लीम करण जे लाइ तैयार आहियूं। पीपी चेयरमैन जो वज़ीर आज़म के चैलेंज, चवे थो त इमरान जी सहूलियतकारी बि ख़त्म थी चुकी। पहिरियां न्यूट्रल ते तनक़ीद पियो करे, हाणे वरी माफ़ियूं थो वठे। इमरान खे हाणे भॼण न ॾींदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी जो पारा चिनार में अवामी जलसे ख़िताब, चयाईं हिकु रांदीगर खे वज़ीर आज़म बणाए अवाम मथां ज़ुल्म कयो वियो हो। इमरान जी सियासत गार गंद ऐं जादू टोणे ते ॿधल आहे। उन कूड़ ॻाल्हाइण बंदि न कयो त ख़ातून अवल जी करप्शन जा सबूत साम्हूं आणींदासीं। क़ौम खे ॿुधाईंदासीं त बोज़दार वॾ वज़ारत हासिल करण जे लाइ पैसा किथे पहुचाया हुआ। ये एक सही वक्त है कि हमें अर्ली इलेक्शन की तरफ जाना चाहिए। ये मेरी राय है। इमरान खान मुस्तरद कर दे तो वो लीडर है। जाम अब्दुल करीम जो है वो दुबई से वोट डालने के लिए आ रहे हैं। मैंने आईजी सिंध को भी फोन पे बात की है, PNIL पे उसका नाम है। वो आएंगे, उनको गिरफ्तार करके सिंध पुलिस के हवाले करेंगे। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद वज़ीर आज़म के बजट खां पोइ नयूं आम चूंडूं कराइण जो मशवरो ॾेई छॾियो। सदस्य बणाए त इस्लामाबाद जा रस्ता हर सूरत में खुलियल हुजण घुरिजनि। धरणो हणण जी इजाज़त कंहिंखे बि न ॾिनी वेंदी। बेतमादी वारी रिथ ते 3 या 4 अप्रैल ते वोटिंग थींदी। वोटिंग जे लाइ नाज़िम जोखियो केस में नामज़द MNA जाम करीम खे दुबई मां आंदो पियो वञे। केस एयरपोर्ट तां गिरफ़्तार कयो वेंदो। DG FIA खे चयो आहे त जाम अब्दुल करीम खे गिरफ़्तार कयो वञे। IG सिंध खे बि हिदायत कई आहे। वॾई वज़ीर शाह महमूद कुरैशी ऐं बचाव वारे वज़ीर परवेज़ खटक जी सरबराही में हुकूमती वफ़द मुस्लिम लीग आफ जी क़यादत खे वज़ीर आज़म जो अहम पैगाम पहुचाइण जे लाइ लाहौर पहुतल। पंजाब असेंबली जे स्पीकर ऐं मुस्लिम लीग आफ जे अॻवान चौधरी परवेज़ इलाही चयो आहे त जलसनि सां बेतमादी रिथ ते को फ़र्क़ु नथो पवे। सियासी ड्रामे जो ड्रॉप सीन न थींदो, सिर्फ़ु किरदार तब्दील थींदो। देगिड़ी पची चुकी आहे, अधु विराइजी चुकी आहे, अधु विराइजी रही आहे। सियासत में इस्लाम खे आणींदड़नि जो को बि मुस्तक़बिल न आहे। असांजो मुस्तक़बिल रोशन आहे। जेके ॿाहिरि वेठा आहिनि उन्हनि जी बीमारीअ जी दवा अञा नाहे ठही। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ़ चयो आहे त करप्ट हुकुमरान पंहिंजे ॿुधंदड़ सियासत जे लाइ अवाम खे गुमराह करे रहिया आहिनि। साढनि 2 सालनि खां क़ौम सां कूड़ ते कूड़ ॻाल्हाए हाणे नवां कूड़ ॻाल्हाए रहिया आहिनि। अवाम उन्हनि खे रद्द करे छॾियो आहे। महांगाई, करप्शन ऐं नालाइकी सच आहे।